अगर तैयार हो जी बाबा साईं। कहीं मत चढ़ाई करनी है बाबा साईं। शेर अली असां हिसाब किताब पूरा करना है। उन्हनि जे पेरनि जो दावण करणो आहे। जेसीं न कंदासीं हुन जा कदम कोन रुकबा। इन करे हाणे शेर अली खे ॿुधाइणो ई पवंदो त हुन टकर खाधो कैसे। असां भी यही था चाहियूं बाबा साईं त शेर अली असां हिक ई धक में सब प्लान पूरा कया वञनि। त पोइ अचो मूंसां। अॼु मां बि ॾिसां त कांजी क़िस्मत थी फिटे कहिड़ो थो मुंहिंजे साम्हूं अचे। अचो। नथो मञे मीर, नवाब खान नथो मञे त को हुन तुंहिंजी भेण खे अगवा कयो आहे। वक्त बि कसम खाइण जे लाइ तयार आहे। हाणे मूंसां तूं ई ॿुधाए त केरु सचो केरु कूड़ो। नवाब खान असांजे तरफ़ ठाह जो हथ वधायो आहे। जेकॾहिं सोणी उन वटि क़ैद हुजे हा न त हू असांजे मथां थोरो ज़रूर करे हा। मूंसां तुंहिंजो मतिलबु आहे त अदी वक्त वटि केरु आहे। मुंहिंजो रुपयो शक इन ये कमीने वक्त मथां आहे। मूंसां पोइ तिने वक्त में हथ विझणा ई पवंदा। मीर थोरो सम्झण जी कोशिश कर। जेकॾहिं तो वक्त में हथ विधा त चाचा बहावल ऐं तूं कॾहिं बि हिकु कोन थी सघंदा। पर मूंसां जेकॾहिं इन वक्त में हथ न विधासीं न त मां अदी खे कॾहिं बि आज़ाद कराए कोन सघंदुसि। मीर मां चवां थो त हिकिड़ो चकर चाचा बहावल सां ठाह करण जी कोशिश करेसि। कोन ठहंदासीं मूंसां, कॾहिं बि कोन ठहंदासीं। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, वक्त में हथ विझण खां पहिरियां तोखे राणी खे हिते वठी अचणो पवंदो। तोसां ईंदी राणी? मूंखे उमेद आहे मूंसां त राणी ज़रूर ईंदी। मूंखे नथो लॻे त राणी पंहिंजे पीउ खे छॾे आई तोसां गॾु हिते ईंदी। पर मूंखे उमेद आहे मूंसां जॾहिं मां राणी खे वठण वेंदुसि न ऐं उनजे मथां ज़ोर रखंदुसि त हू मूंसां गॾु हली ईंदी। त पोइ मीर पहिरियां इहा कोशिश कर, तूं राणीअ खे हिते वठी अच। पोइ चाचा बहावल ई न वक्त सां बि निबिरी पवंदासीं। जुबन वाहिद तव्हां ॿई वञो शहर ऐं हा थोरो ख्याल सां। छो दा को खतरो आहे छा? अड़े चरिया दुश्मनियूं लॻी पयूं। इहो सिजावल होश में न आहे। मता तोखे किथे नुक़सान न पहुचाए। वॾा जेकॾहिं हू विढ़ंदो त सिधो तव्हां सां विढ़ंदो, बाक़ी असां में हथ कोन विझंदो। मूं अञा ताईं इन्हीअ सिजावल जे मथां हथ नाहे खयों। तव्हां शहर ॿई ॼणा वञो था, इन्हीअ करे तव्हांखे चवां थो त थोरो ख्याल सां मता नुक़सान तव्हांखे ॾेई विझे। ख्याल रखंदासीं वॾा। चङो ठीकु आहे। कमु लाइ तकिड़ो हित मूं वटि अचिजो। छो त सॼण कोई आहे, दुश्मन हर कोई आहे। वञो। मां तूं मूंसा खे घर में न अचण ॾियां। न माण्हुनि जा वात खुलना, न वरी मां माण्हुनि सां छेड़ो कयां। बाबा इहो मूंसा घर में पहिरियां बि त ईंदो हुयो। वो उन टाइम ताना मेरा कोन पिया मिलन, हाणे था मिलन। उन टाइम ते मूंसा असांजो सॼणो दोस्तो, हिमल असांजो दुश्मन आहे। छा हींअर मूंसा बदिलजी वियो आहे? मां तोसां ज़िद पेश करण कोन थो चाहियां। पहिरीं त तूं मुंहिंजे साम्हूं बि कान थींदी। हिमल लाइ छा थियो अथई? पीउ जे साम्हूं थी पई लफ़्ज़ थी ॻाल्हाई। बाबा मां वात तोसां नथी हणां, पर वक्त जी नियत खां तोखे वाक़िफ़ थी कयां। हू असांजो सॼण नाहे जेके तूं सॼण समझी थो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तूं वक्त खे पंहिंजो दुश्मन समझी छो थी? छा कयो तोखे वक्त? जॾहिं त हो पंहिंजी पहिरीं ग़लती जी मूंखां बार माफ़ी वठी चुको आहे। अञा छा हुनखे मां कुहाड़ी वणा छा? बाबा वक्त ते असांखे धोखो ॾियण लाइ आयो आहे। जेॾीमहिल तेॾीमहिल तो खणी वक्त जे मथां बाह बारी आहे। वक्त हीअं कयो आहे, वक्त हूअं कयो आहे। जंहिं ॾींहुं न वक्त असां सां धोखो कयो उन ॾींहुं वक्त खे गोली ॿूथारी हणंदोसांसि, ॿूथी चिचरे छॾींदोसांसि। पहिरीं वक्त जो को कूड़ त साबित थिए। जेके तव्हांजा सॼण हुया न, वक्त सभिनी सां तव्हांखे विढ़ाए छॾियो आहे। वक्त मूंसां को बि धोखो नाहे कयो। जिन खे न तूं पंहिंजो सॼण थी समझी
उन्हनि ई मूंसां धोखो कयो आहे। उहे ई मुंहिंजा असली दुश्मन आहिनि। ठीकु आहे बाबा, मूं मार्च कई। तमामु जल्द भक्त जो धोखो तुंहिंजे साम्हूं ईंदो। ये छोकिरी त भक्त खे अलाए केॾी महिल सम्झंदी। जेॾी महिल तेॾी महिल भक्त हीअं कयो आहे हूअं कयो आहे। अलाह सम्झाईंदुसि। हाणे तव्हां ॿई ॼणा ठीकु आहियो न? हा वॾा, असां हाणे ठीकु आहियूं, पर तव्हां हाणे छा कंदो? पुलिस में रिपोर्ट कराईंदो या पलांद कंदो? मूंखे चङी तरह ख़बर आहे इहो इकबाल सूबेदार कंदो त कुझु ई न, पर कानून खे अहमियत त ॾियणी आहे। तव्हां रिपोर्ट में छा लिखाईंदो? को हादसो आहे या वारदात थी आहे? तव्हांजी गाॾी फुर थी आहे, मां थाणे ते वञी एफआईआर लिखाईंदुसि। वॾा, उहो त असां खां बयानु वठंदा, तव्हां त ॿुधायो त असां हुनखे छा ॿुधायूं? हा वाहिद, चङो जो इहा ॻाल्हि कई। जेको कुझु मां एफआईआर में लिखाईंदुसि तव्हांजो बयानु उहो ई हो। पोइ असांखे ॿुधाए छॾ वॾा, तव्हां जेको रिपोर्ट में लिखाईंदो असांखे उहो बयानु ॾियो। त पोइ तव्हां ॿई ॼणा ॿुधो। हाणे ठीकु आहे न? ॻाल्हि मुंहिंजी सम्झी आहे। जेको कुझु मां चयो न तो एफआईआर में लिखाईंदुसि उहो ई तव्हांखे ईअं ई ॻाल्हाइणो आहे जेको कुझु मां हींअर तव्हां ॿिन्ही खे सम्झायो आहे। चङो, हाणे मां वञा थो सिधो थाणे ते, ॾिसां थो हिन सूबेदार इकबाल जी सच्चाई, केतिरी सच्चाई थो ॾेखारे। ठीकु आहे? छा ॻाल्हि आहे शेर अली? इहा कावड़ ऐं क्रोध छाजे लाइ? इकबाल, मां छा पियो ॾिसां? अंदरि लाकअप में केरु वेठा आहिनि? शेर अली, हिननि लोफरनि जो खॾो फसाद करणु रोज़ जो कमु आहे। इकबाल साहब, असां केस तव्हां खयो, महिरबानी करे असांजो केस ख़तमु कयो। सजावल खान, तव्हां आज़ाद आहियो, असां केस तव्हां खणी छॾियो। साहब छा हुकुम, हिननि खे छॾियो? जॾहिं मालिका तूं खणनि था केस तां, त पोइ असां छा था करे सघूं? सजावल वारनि खे ॿाहिरि कढ ऐं हिननि खां केस ते सही वठी केस ख़ारिज करे छॾ। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।